أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم अम्मा बाद मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सुखन सिंध जे तरफ़ां रमज़ान मुबारक जी ख़ुसूसी नशरियात सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं ऐं अॼु जो मौज़ू जनाब सैयदा ख़दीजतुल कुबरा जी रहलत जे सिलसिले में आहे। जनाब ख़दीजतुल कुबरा उम्मुल मोमिनीन जे नाले सां मशहूरु आहे। तमामु मुसलमाननि में इन शइ जो इत्तफ़ाक़ आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी जनाब ख़दीजतुल कुबरा जेका अज़मतनि जी मालिक आहे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाहिद घरवारी आहे जंहिं मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिलसिला नसब हलियो। हज़रत ख़दीजतुल कुबरा जेका पंहिंजे बचपन खां ई कमाल ताईं पहुतल हुई। एतिरे क़दुरु जो मुआरिख़ीन लिखियो आहे त जॾहिं दौर जहलियत हो, जंहिं दौर में का कंहिं वटि फज़ीलत न हूंदी हुई, हर माण्हू पंहिंजे चकरनि में वकिड़ियल हो ऐं हर माण्हू नफ़्सा नफ़्सी जे दौर में हो। हर माण्हू ॿिए माण्हू जे लाइ उन जी दिलि में कंहिं बि क़िस्म जो रहम न हो। उन ई दौर में जनाब ख़दीजतुल कुबरा जे लाइ इहे सिफ़तूं लिखियूं थियूं वञनि त जनाब ख़दीजतुल कुबरा हिकु बा अज़मत, बा किरदार ऐं अफ़ीफ़ा पाक दामन ऐं सख़ी ख़ातून हुई। जो रवायतनि में इहो बि मिले थो जॾहिं जनाब सैयदा ख़दीजतुल कुबरा इस्लाम आंदो उन वक़्तु जनाब ख़दीजतुल कुबरा जा कुरैश जा वॾा वॾा वापारी, वॾा वॾा अमीर जनाब ख़दीजतुल कुबरा जा मक़रूज़ हुआ। यानी अहिड़े दौर में जंहिं दौर में को शख़्स कंहिंखे कुझु बि ॾियण जे लाइ तयारु न हो, उन वक़्तु कर्ज़ हसन ॾियण बि हिकु वॾी ॻाल्हि हुई। ऐं उन खां अलावा जनाब ख़दीजतुल कुबरा उन ई दौर में ग़ुलामनि खे ख़रीद करे आज़ाद बि कंदियूं हुयूं। जनाब ख़दीजतुल कुबरा सभ खां पहिरीं ईमान आणींदड़ ख़ातून, यानी निसा मंझां सभ खां पहिरीं ईमान आणींदड़ जनाब ख़दीजतुल कुबरा आहे ऐं रिजाल मां हज़रत अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम आहे। जनाब ख़दीजतुल कुबरा जंहिं जे लाइ अहल सुन्नत ऐं अहल तशय्युअ जे दरमियान इख़्तिलाफ़ आहे। अहल सुन्नत वारा चवनि था त जनाब ख़दीजतुल कुबरा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़द में अचण खां पहिरीं 2 अक़द थी चुका, जॾहिं त अहल तशय्युअ जा अक्सर उलमा इन जी मुखालफ़त कनि था। हता के शेख मुफ़ीद ऐं शेख तूसी अलैहि रहमा इहो लिखियो आहे अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तज़व्वज ख़दीजा बिक्रा। जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़दीजतुल कुबरा सां जॾहिं निकाह कयो त हू बाकिरा हुई, यानी उन जो अक़द थियल कोन हो। ऐं जनाब ख़दीजतुल कुबरा खे जंहिं यानी जेको सिलसिला नसब हलियो जनाब फातिमा ज़हरा मंझां हिकु ई धीउ हुई। अगरचे अहल सुन्नत वारा चवनि था या कुझु बाद मुआरिख़ इहो बि लिखनि था त जनाब ख़दीजतुल कुबरा खे 4 धीअरूं, जॾहिं त अहल तशय्युअ जा जेके आलम उलमा इहो लिखनि था त जेके 3 धीअर हुयूं उहे जनाब ख़दीजतुल कुबरा जी वॾी भेण खौला जूं हुयूं, जिन्हनि खे जनाब ख़दीजतुल कुबरा पालियो हो। ऐं जनाब ख़दीजतुल कुबरा जी अज़मत जे लाइ ऐं अॻिते में बयानु कंदो हलां त जनाब ख़दीजतुल कुबरा जी अज़मत इहा आहे जो हज़रत अली ऐं जनाब सैयदा जो हिकु मुफ़ाकिरो जेको रवायत बिहार में बि नक़ल थियल आहे, जंहिं मुफ़ाकिरो तमामु डिघो आहे, जंहिंमें हज़रत अली अलैहिस्सलाम फ़ख्र कंदे फरमाइनि था अना इब्नु ज़ात तुक़ा, त आऊं साहिब तक़वा जो फ़र्ज़ंद आहियां। जनाब फातिमा सलामुल्लाह अलैहा इन जे जवाब में फरमाइनि थियूं अना बिन्त ख़दीजतुल कुबरा। हज़रत अली अलैहिस्सलाम फरमाइनि था आऊं साहिब तक़वा जो फ़र्ज़ंद आहियां। हीउ फरमाए थी आऊं ख़दीजतुल कुबरा जी धीउ आहियां। यानी तक़वा जे मुक़ाबले में जेको नालो आयो हो ख़दीजतुल कुबरा आहे, ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त तक़वा जो मयार जनाब ख़दीजतुल कुबरा खे बयानु करे। ऐं जनाब ख़दीजतुल कुबरा जंहिं जे लाइ तमामु उलमा इहो लिखनि था त ख़दीजतुल कुबरा जिन्हनि जी जन्नत मुश्ताक आहे, मुबशरतुल जन्नत आहे। ऐं इमाम हाकिम जेको अहल सुन्नत जो वॾो इमाम आहे, उन नक़ल कयो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सय्यदात अहल जन्नत अर्बा, अहल जन्नत जूं जेके सरदार ख़वातीन आहिनि उहे 4 आहिनि, मरियम, फातिमा, ख़दीजा व आसिया।
यानी सरदार ख़वातीन जेके जन्नत जो सरदार ख़वातीन आहिनि, जन्नती ख़ातून त घणियूं आहिनि, लेकिन जेके सरदार यानी सैयदतुन निसा अहल जन्नत जंहिंखे चइजे, उहे 4 ख़वातीन आहिनि, जिन में जनाब ख़दीजतुल कुबरा जो ज़िक्र अचे थो। या तिरमिज़ी में हिकु रिवायत नक़ल थियल आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़ैरु निसाइहा ख़दीजा व ख़ैरु निसाइहा मरियम बिन्त इमरान, यानी बेहतरीन पंहिंजे दौर जे बेहतरीन बेहतरीन ख़ातून जेका ख़वातीन जेके बि साहिब फज़ल ख़ातून आहिनि, उन्हनि खां बेहतरीन ख़ातून जनाब सैयद ख़दीजतुल कुबरा पंहिंजे दौर जे ख़वातीन में आहे। इन खां अलावा जनाब ख़दीजतुल कुबरा जे मज़हब जे बारे में त दौर जहालियत में जनाब ख़दीजतुल कुबरा जो मज़हब कहिड़ो आहे त इन जे लाइ उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। बाज़ चवनि था त दौर जहालियत में जीअं आम ज़िंदगी गुज़ारंदा ईअं हुआ, ऐं बाज़ इहो लिखियो आहे त नसरानी हुए। लेकिन हिकु शइ अबू ज़ुहरा पंहिंजे किताब ख़ातमुन नबीन में लिखी आहे, जेका संदसि फज़ीलत जे लाइ काफ़ी आहे। अबू ज़ुहरा लिखे थो, लम यसबित इबादतुल असनाम, जनाब ख़दीजतुल कुबरा कहिड़े मज़हब ते हुई, इन खे हटी करे चए थो इहा शइ साबित न आहे जो जनाब ख़दीजतुल कुबरा कॾहिं कंहिं बुत जी परस्तश कई हुजे। खुदावंद आलम खां दुआ आहे त असांखे जनाब सैयदा ख़दीजतुल कुबरा जी सीरत हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि